रानीपुर वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। IG सिंध पुलिस जो इहो चवणु आहे। नओं मुक़ररु थियल IG सिंध रिफ़त मुख़्तार सिंध हाई कोर्ट पहुची वियो ऐं हुन चीफ जस्टिस सां मुलाक़ात कई आहे। IG सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार जो चवणु आहे त रानीपुर वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस ते तमामु घणो दबाव आहे। माण्हुनि खे पुलिस मां उमेदूं आहिनि, उन ते पूरो लहण जी कोशिशि कंदासीं। IG सिंध रिफ़त मुख़्तार जो चवणु आहे त चीफ जस्टिस मुलाक़ात जे लाइ घुरायो हो। अमन अमान असांजी अवलीन तरजीह आहे। अमन अमान जी बहाली ऐं अवाम खे रिलीफ ॾियणु चाहियूं था। नओं मुक़ररु IG सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार सिंध हाई कोर्ट पहुची वियो आहे। हुन चीफ जस्टिस सां मुलाक़ात कई आहे। IG सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार जो चवणु आहे त पुलिस ते तमामु घणो दबाव आहे। माण्हुनि खे पुलिस मां उमेदूं आहिनि ऐं उन ते पूरो लहण जी कोशिशि कंदासीं। रानीपुर वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। IG सिंध रिफ़त मुख़्तार जो चवणु आहे त चीफ जस्टिस मुलाक़ात जे लाइ घुरायो हो। अमन अमान असांजी अवलीन तरजीह आहे। अमन अमान जी बहाली ऐं अवाम खे रिलीफ ॾियणु चाहियूं था। कराची मां ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। IG सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार सिंध हाई कोर्ट पहुतो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर नज़ीर मेमण खां। नज़ीर, छा तफ़सील आहे तव्हां वटि? जी बिल्कुल ही सिंध में जो नओं मुक़ररु थियल IG सिंध आहे रिफ़त मुख़्तार उहो हींअर सिंध हाई कोर्ट पहुतो आहे। तो नए IG चीफ जस्टिस सिंध सां संदसि चेंबर में जेका उहा मुलाक़ात कई आहे ऐं चीफ जस्टिस सां मुलाक़ात खां पोइ हू ॿाहिरि निकिरे शायदि मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो आहे त चीफ जस्टिस सां जेका मुलाक़ात आहे उहा चीफ जस्टिस मुलाक़ात लाइ घुरायो ऐं इहो जेको सिलसिलो असांजो हलंदो रहंदो आहे। सिंध हाई कोर्ट में मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे नए IG सिंध रिफ़त मुख़्तार चयो आहे त जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहो असांजी अवलिन तरजीह आहे त उनखे बहितर कयो वञे। अमन अमान जी बहाली ऐं अवाम खे रिलीफ ॾियणु असांजो फ़र्ज़ु आहे। IG सिंध चयो त स्ट्रीट क्राइम जो जेको चैलेंज आहे उहो असां सभिनी खे आहे ॾिसणो उहो आहे त हुनजो कहिड़ो जेको आहे उहो हवालो थी सघे थो। IG सिंध जो चवणो हो त इलेक्शन कमीशन SSP वग़ैरह जी बदली ते जेका आहे उहा अमल कंदी ऐं रानीपुर वाक़े बाबति IG सिंध जो चवणो हो त रानीपुर वाक़े में जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि समूरनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, कंहिंखे बि बख़्श न कयो वेंदो। रानीपुर वाक़ियो इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। उन ते जेको आहे सिंध पुलिस जेको आहे पंहिंजो कमु जेको आहे उहो करे रही आहे। जॾहिं त पुलिस ते ॿुधाए पियो वञे त पुलिस ते तमामु घणो दबाव आहे। माण्हुनि खे पुलिस ते उमेदूं आहिनि, इन करे पुलिस जेका आहे माण्हुनि जी उमेद ते पूरो रहंदी ऐं रानीपुर वाक़े में जेके मुलविस समूरा जवाबदार आहिनि उन्हनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वेंदो। अहिड़े सिलसिले में IG सिंध जेको आहे न सिंध हाई कोर्ट में चीफ जस्टिस अमन अली शेख सां संदसि चैंबर में मुलाक़ात कई ऐं मुलाक़ात करण खां पोइ वापसि रवानो थी वियो। IG नज़ीर मेमण, महिरबानी अपडेट करण जे लाइ।